नाज़रीन, आइनी तर्मीम लाइ नंबरज़ पूरा आहिनि या न, लीगी अॻवाणनि जा तकरारी बयान साम्हूं अची विया। गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली जो शेड्यूल इजलास मुलतवी थियण खां पोइ उन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त आइनी तर्मीम जे लाइ हुकूमत खे बिल पास कराइण जे लाइ घुर्बल अंगनि जी सही ख़बर सूमर ते ई पवंदी। ख़्वाजा आसिफ़ चयो हो त मां सुबुह खां क़ौमी असेंबली में मौजूदु हुउसि, पर असुल हक़ीक़त ख़बर न आहे। ज़ाहिरी तौरु लॻी रहियो आहे त नंबर्स पूरा न आहिनि, उन लाइ क़ानून साज़ी बि नथी थी सघे। लीगी अॻवाणनि वधीक चयो त लॻे थो त आइनी तरमीम जे लाइ नंबर्स पूरा न आहिनि। मौलाना फज़लुर रहमान बि कॾहिं सपोर्ट न कई। सूमर ते ई सूरताल वाज़े थी वेंदी। उन खां अॻु नाइब वज़ीर अज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार पंहिंजे हिकु बयान में चयो हो त असांजा नंबर्स पहिरियां खां ई पूरा आहिनि। तरमीम जी क़ानून साज़ी वज़ीर खां पुछंदासीं। मूं अञा ताईं मसूदो नाहे ॾिठो।